जेका सकाफ़त हज़ारें साल पुरानी तहज़ीब जी शाहूकार मालिक है। उते सिंध के लाड़पट की खुख मां जन्म वठंदड़ कुछ अड़ा हुनरमंद सुघड़ माण्हू पैदा थिया आहिनि जंहिंजो संदन फन वॾो नालो रोशन करे छॾियो। अहिड़ी हवाले सां सिंध के लाड़पट के अॻूणे ज़िले झट ऐं हाणोके ज़िले सिजावल की साहिली पट्टी वारे तिरके शाहबंदर की धेर दारसीअ जे ॻोठ हाजी हयात शाह कागारो में सैयद सुमार शाह गुलन वारो सिंध जो बेहतरीन मुसवर ऐं पेंटर तौर सुञाणप रखे थो। पर साॻी जॻह ते सैयद सुमार शाह गुलन वारो गुलकारी की कारीगरी जो भी माहिर आहे ऐं कागज़ की तख्ती ते कैंची की कटिंग सां ख़ूबसूरत तस्वीरूं ऐं जानवरनि ऐं पखियुनि जा खाका ठाहे पंहिंजे फन की मुसवरी में आणे थो। संदसि चवण इहो आहे त आउं जंहिं बि माण्हूअ खे ॾिसां उनजी हूबहू शिकल ठाहे सघां थो। वधीक तफ़सीलनि लाइ अचो त संदसि UTV न्यूज़ खे ॾिनल इंटरव्यू ॾिसो। UTV न्यूज़ सां आजिज़ संजराणी। नाज़रीन, असां अॼु सिंध जे हिकु भलोड़ ऐं लाड़पट ज़िले सिजावल जे साहिली पट्टी वारे तिरके शाहबंदर जे ॻोठ हाजी हयात शाह पागारो ऐं दे दारसी जे रहवासी सैयद सुमार शाह जेको गुलन वारे जे नाले सां मशहूरु आहे ऐं जेको पाण कटिंग गुलकारी ऐं मुसवर तौर हिकु सुठो पेंटर आहे। इन हवाले सां असां अॼु हिते UTV न्यूज़ जे हिन स्टूडियो में आया आहिनि। असां उन्हनि खां पुछूं था त उन्हनि जी जेका ज़ाती ज़िंदगी ऐं उन्हनि जी फ़नी ज़िंदगी जे हवाले सां असां उन्हनि खां कुझु पुछणु चाहियूं था। साईं सुमार शाह, सभ खां पहिरीं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां UTV न्यूज़ खे टाइम ॾिनो। सभ खां पहिरीं इहो ॿुधायो त इहो जेको कमु आहे तव्हां इहो कीअं सिखियो ऐं कॾहिं सिखियो? इहो ईअं हो त मुंहिंजे वालिद साहिब हिकिड़ो दॿो वहिड़ो हो, सो विकिणी हुन जा पैसा ऐं 40 रुपया करे रखई, जेको ॿिॾंदो वहिड़ो उहे 40 रुपया खणी खीसे में विझी घर मां पेतीअ मां कढी रवानो थी वियुसि। ऐं पोइ हलंदे हलंदे आख़िर हिते पंधु मंज़िल आयुसि चूहड़ में। चूहड़ खां निकिरी हिकिड़ी सीधीअ जी हुई लारी ऐं झोड़ी लते में चढ़ी टंडे मोहम्मद ख़ान में वञी लथसि। कीअं त जॾहिं उहे भाड़ा थोरा हुआ ऐं 3 रुपया ॾिनमि त मूंखे उते टंडे मोहम्मद ख़ान में लाहे छॾियईं। ऐं पोइ वरी हिकिड़ी हुई लोडिंग ते वरी मूंखे वञी छॾियो हैदराबाद खां पोइ भरंदे हिकिड़ो शहर आहे उन मंझि हिकिड़ी रहलकार हुई। उन रहलकार में ॾिनमि 12 रुपया चई मूंखे राणीपुर में लाथो, टिकट वठी राणीपुर में लाथो। राणीपुर खां पोइ रवानो थिएसि आऊं ऐं पोइ ॿ पैसा जेके से हिकिड़े माण्हू वटि तरसियसि ऐं उनखे चयमि त उहो मीर साहिब जो बंगलो हो त चयोमांसि सैयद सादात आहियां, मूं वटि पैसा कोन्हे ऐं आउं ग़रीब माण्हू आहियां, मूं वटि पैसो कोन्हे, मूंखे हुमत अफ़ज़ाई करियो। ऐं पोइ उन्हनि हुमत अफ़ज़ाई करे मूंखे 200 रुपया ॾिना। 200 रुपया उहे खणी सखी हो हिकिड़ो दरवेश त 200 रुपया ॾिना, उहे खणी खीसे में विझी पंजाब रवानो थी वियुसि। पोइ हुन ज़िले हिन मुल्तान जे शहर में हिकिड़ो गुलाम जीलानी शाह पीर हो, वरी उन ई वटि वियुसि। कटिंग गुलकारी जेके माण्हू हुआसीं पने जो कमु कंदा हुआ, कटिंग मास्टरी, उठ ठाण, घोड़ो ठाण, गुलदस्तो ठाण ऐं पैटिंग या कंहिंजा दिली दरवाज़ा ठाण, अहिड़ो उन्हनि जो कमु हलंदो रहियो। मूंखां पुछो त केरु ईअं तूं किथे वेठो आहीं? मूं चयो आउं देह दारसी जो ऐं अहियां ज़िले ठटे जो ऐं देह दारसी मुंहिंजो ॻोठु आहे, हाजी हयात शाह पागारो मुंहिंजे ॻोठ जो आहियां। पर तव्हांजो जेको उस्तादु आहे मुल्तान शरीफ़ जो पीर आहे, पंजाबी पीर हो, गुलाम जीलानी शाह नालो होसि। हुन वटि ॿिनि हिन माण्हू कमु कंदा हुआ त 30-35 माण्हू कमु कंदा हुआ। जी जी हा। पोइ उहे जे कटिंग गुलकारी हुआ हिकु ॿिनि जे मथां हुआ। पोइ आख़िर नेठि हिकिड़ो सरगस माण्हू अहिड़ो हो जेको हुनजो नालो हो गुलाम मोहम्मद जामड़ी बरोच हो, जेको दुम्बाली जो हिन पंहिंजे दुम्बाले हिन टंडे मोहम्मद ख़ान खां हेठि दुम्बाल आहे उते जो डिगड़ीअ खां मथां। पोइ उन से जेको सोए मिड़ी कनेक्शन थी वई। पोइ उते असीं हिन मुल्क जा हुआसीं ज़िले ठटे जा ऐं हिकिड़े मुल्क जा। पोइ उते जेको असां पोइ ईअं आहिस्ते आहिस्ते थी कटिंग मुंहिंजा थी आऊं नेठि अॻुवाट थी वियुसि।
कीअं जो मूंखे कटिंग मास्तरी जेका असां सुठी अची वई। न इन में तव्हां कहिड़ो कमु कंदा आहियो, छा छा? गुलदस्ता कंपनी ॿाहिरीं मुल्क में जेके हिकिड़ा विलायती पना ईंदा हुआ, डाक पनी, कली पालिश, कार पेंसिल, इहे जेके चोकरी सोनेरी या लॻड़ाई पना ईंदा हुआ रंगीन, उन जा गुलदस्ता ठाहे से वरी असां हुते इकठे कंदा हुआसीं। उस्ताद खणाए वरी ॿार गाॾीअ में या ॿाहिरि रवानींदो हो, पोइ ख़ुदा ॼाणे त छा कंदा हुआ। भला अॼु ताईं तव्हां खां माना को सिंध सकाफ़त खातो आहे या कल्चर डिपार्टमेंट कुझु न आहे, अहिड़े क़िस्म जो को आहे को सरकारी एॾो हुनर ॼाणो था हुन में तव्हां जे हवाले सां का तव्हां खां पुछा कई हुजे या तव्हांजे हिन फन खे मुतारफ़ करायो वियो हुजे? जी न, कुझु बि न थियो आहे, अहिड़ी का बि कोशिशि न कई आहे? कंहिं कोशिशि न कई आहे। ऐं हिकिड़ो सुठो कारीगर बि आहियां, त कटिंग गुलकारी बि आहियां ऐं माड़ी बि सर्कस मुनारा जा कम बि करे दरगाह मज़ार सभु ठाहे ॼाणा थो। न उन में जेको गुलकारी कयो था, हिकिड़ो त तव्हां इहो ठाहियो था जेके पखी या जानवर कुझु जूं शिकिलूं, तव्हांजी हींअर हीअ हिकिड़ी शिकिल ठाही आहे पंहिंजो हिन घोड़े जी ऊठ जी शिकिल आहे। अहिड़े हवाले सां तव्हां ॿियूं बि शिकिलूं ठाहींदा आहियो? ॿियूं बि ठाहींदो आहियां, बिल्कुलु मेंह आहे, ढगो आहे, जा माण्हू आहे, जा मतिलबु कतार आहे, जा हुजूम आहे, सभु ठाहे वेंदुसि हुन जा जेके शिकिलूं जेके जजा माण्हू आहिनि त एतिरा ई आहिनि त हुनजे अॻियां जेके माण्हू हूंदा उनजी शिकिलूं सुञाण पियो। जज आहे जेकॾहिं हुजूम आहे त उनजा जेके से ख़ाली उनजे माण्हुनि जा फोटो विझणु। अच्छा, अहिड़ो को तव्हां कॾहिं को अहिड़ो मुसवर तौर ते अहिड़ो को आइटम ठाहियो हुजे पखी ऊठ या जंहिंमें तव्हांखे को इनाम मिलियो हुजे? न, इनाम मूंखे रानीपुर में मिलियो हो। हुते हिकिड़ो गुलदस्तो ठाहियो हो, तंहिंमें 12 तोता ऐं 12 मैनाऊं विहारियूं हुयूं। काग़ज़ जी कुंडी ठाही, मथे जेके गुल हुआ से काग़ज़ जा ठाहिया हुआ ऐं तोता जेके से तकीअ मां ठाहे उनखे ऐं उनजो भर्त करे उनजे अंदरि कपा भरे ऐं पोइ उनजी साॻी शिकिल में ॾियारे ऐं जन मूंखे उन टाइम ते 1500 रुपया ॾिना। उन टाइम ते 1500? उन टाइम ते 1500। अच्छा, इहो कहिड़ो दौर हो, कहिड़े हुकूमत हुई, यादि आहे तव्हांखे? इहो मूंखे यादि आहे त सदर अयूब खां बि आहे। सदर अयूब खां? हा, तॾहिं आउं नौजवान छोकिरो आहियां। सही, ॾाढी नेड़ कर सही रहे भरे आई। सैयद सुमार शाह जिते सिंध जो भलोड़ मुसवर पेंटर गुलकारी जी कटिंग जो माहिर आहे, उते संदसि मिज़ाज तबियत सुगड़ाइप सां बि वॻियल आहे। अचो त संदसि शाइरी संदसि ज़बानी ॿुधो। तव्हां जेको सो शाह लतीफ़ जी शाइरी में कुझु ॼाणो था, उन हवाले सां जेकॾहिं का शइ तव्हांखे यादि हुजे उहो ॿुधाइजो। जी हा साईं, शाह अब्दुल लतीफ़ भटाई जी मूंखे शाइरी यादि कोन्हे, पर मूंखे के अहिड़ा अबरा सबरा के गज़ल के यादि आहिनि जेको आहे ॿुधायूं था। ॿुधायो। कीअं जो असां थोरे इल्म वारा माण्हू आहियूं, क़ुर शरीफ़ पढ़िया आहियूं, हिकिड़ो दर्जो सिंधी पढ़ियो आहियां, ॿियो त हिकिड़ो अनपढ़ियल माण्हू थे सही। बाक़ी जेको कमु कयो आहे सो पंहिंजे ज़हनी कयो आहे, ज़हन मुताबिक़। ॿुधायो जेको तव्हांखे अचे। जी हा, फरमाए त इन इश्क जे वापार जो ख़रीदार थियो इमाम हिकु हुसैन, जॾहिं सिर सखावत में ॾिना ई सरदार थियो इमाम हिकु हुसैन। वाह 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 हुसैन जी हुसैन सदके हुसैन, इन इश्क जे वापार जो ख़रीदार थियो इमाम हिकु हुसैन, जॾहिं सिर सखावत में ॾिना ई सरदार थियो इमाम हिकु हुसैन। फरमाया त सिर ॾिना ई घर ॾिना ई सभु ॾिना ई अज़ीज़, इन ई कुदरत जे कारखाने जो वञी मुख़्तियार थियो इमाम हिकु हुसैन। वाह। चौतरफ़ बारिश तीरनि जी जंहिंमें जिगर हो इमाम हिकु हुसैन, लंघे दरियाह ज़ुल्म जो वञी पार थियो इमाम हिकु हुसैन। वाह वाह हुसैन जी हुसैन सदके हुसैन, इन इश्क जे वापार जो ख़रीदार थियो इमाम हिकु हुसैन, जॾहिं सिर सखावत में ॾिना ई सरदार थियो इमाम हिकु। माशाअल्लाह, ज़बरदस्त, सुभान अल्लाह। हाणे सिंध हुकूमत तोड़े सकाफ़त खाते ऐं सिंधाला जी ॼामसुरो खे घुर्जे लाड़पट जे ज़िले सिजावल जे साहिली पट्टी वारे इलाइक़े शाह बंदर जे ॻोठ हाजी हयात शाह पागारो जे रहवासी सिंध जे भलोड़ मुसवर पेंटर गुलकारी जो कारीगर सैयद सुमार शाह जी सार लाइ संदसि माहवार वज़ीफ़ो मुक़ररु करे, जीअं सैयद सुमार शाह पंहिंजे फ़न खे ज़िंदा रखी ऐं संदसि ज़िंदगी जो गुज़रान बि जारी रहे। रिपोर्ट आजिज़ संजराणी, UTV न्यूज़, चोड़ जमाली। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो UTV न्यूज़।